अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 मई ट्यूसडे ऐं सुबुह जा 9:15 थिया आहिनि। अॼु जीअं त मोकल जो ॾींहुं हो त सुराण बि घर में ई त थोरी एक्स्ट्रा निंड रखियमि। उन खां पोइ आस्तो वास्तो कयो, मानी पचाई ज़हरा जी, घर जा कुझु किचन जा बल्कि कुझु सना सना कम बि कया। प्यारी हवा लॻी रही आहे, कॾहिं झुड़ आहे कॾहिं न आहे, हल्की हल्की फिटल उस आहे। ऐं अॼु मां देरि सां आई आहियां त हे 2 शहज़ादा हिते खुली चुका आहिनि माशाअल्लाह। गुल मूंखे ॾाढा वणंदा आहिनि पर नथी रखी सघां घर में। सो अॼु जी प्लैनिंग में ख़बर न आहे त छा आहे, अञा कुझु सोचियो न आहे। कम त घणा ई आहिनि, कुझु न कुझु स्टार्ट कंदमि लाज़मी, टाइम न वेस्ट करिणो हूंदो आहे। माशाअल्लाह अलाह इहा सम्झ ॾेई छॾी आहे, इहो उनजो कर्म आहे त वक़्तु न विञाइजे, ज़िंदगी मुख़्तसिर आहे, कुझु न कुझु करे वठिजे। हे कल्ह खां हिते छॾिया हुअमि बॉटल सॼियूं, छो त उन महिल आलियूं हूं, पाणी पियो गड़े सभिनी मां, त मूं चयो सुकनि त पोइ खणां थी। ऐं पोइ अंदरि वञण खां पोइ त वरी मां ॿाहिरि ईंदी न आहियां, त सिलाई जो ई कमु कंदी रहंदी आहियां या घर जा ॿिया कम कंदी आहियां, त इहो कमु रहिजी वियो आहे। पर अॻो पोइ हिन शेल्फ खे बि साफ़ु कंदमि। हे अलाए कहिड़नि क़दीम ज़माननि जो ठहियलु बर्ड हाउस आहे जेको मां हिन घर में आई हुअमि तॾहिं ठाहियो हो, त उनजी छिति किरी पई आहे, उहा बि संभाले रखी अथमि, त उनखे हणी साफ़ु करे हर शइ खे वापसि रखंदमि। सो इहा सूरत हाल आहे। कल्ह हिकिड़ो हे प्लांट हिन में पोखियो हुयमि, अॼु हिन में थोरो पाणी हाणी विझी छॾियांसि, न त पोइ मूंखां वेंदी ॻाल्हि विसरी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छो त हे हिकिड़ी बॉटल मां निकितो त उन में मतिलबु रुगो रूट्स ई रूट्स हुयूं न, पन घणा न हुया, त मां हे बोतल मां कढी छॾियो। सो हिन खे ड्रेन होल कोन्हे, इहो पाणी हिन में बीहंदो। ऐं ॿियो बि कल्ह मां हिकिड़ो प्लांट जेको प्लांट कयो हो, स्पाइडर प्लांट, हे हिन में बि पाणी विझी छॾियां त जीअं हे पंहिंजी रूट पकी करे, ऐं हिन जी माउ में बि पाणी विझी छॾियां। सो इहे थींदा रहंदा सभु हिते। मां हलां थी अंदरि, ख़बर न आहे छा कंदमि, थोरी देरि खां पोइ ईंदमि यकीनन इंशाअल्लाह, त पोइ मथां सॼी शेल्फ जी सफ़ाई करे ऐं इहे शयूं जेके आहिनि वापसि पंहिंजी जाइ ते रखंदमि। हिन जी त जाइ साम्हूं ई आहे, त हिनखे हाणे पहुचाए छॾियांसि, हिन जी हीअ जाइ। त हे वीचारो सफ़ा सड़ी वियो हो, ऐं इन मां इहे बचा खुचा 2-3 सन्हा पन हुया जेके कढी मां हिन में हया आहिनि। अलाह करे लॻी वेंदा, लॻंदा आहिनि हमेशह। सो अलाह जे हथ में आहे हिननि सभिनी जी ज़िंदगी। हे मुंहिंजो हर वक़्तु किरियो पियो हूंदो आहे, हिनखे लॻे थो ग्लू हणी छॾियांसि हिन ते, हवा लॻे थी ऐं किरी थो पए। पहिरियों मां सम्झो गुम थी वियो आहे, पोइ ॾिठमि त शेल्फ जे पोयां किरियल मूंखे मिलियो। सो शदीद हिननि खे मेंटेनेंस जी ज़रूरत आहे, थींदो रहंदो इंशाअल्लाह, अवल ख़ैर। ऐं हे बि अञा ताईं स्टेप बि हितां न हटाया अथमि, इहे बि जेके आहिनि खणणा आहिनि, हीअ वल ट्रिम कंदमि। ऐं हिन कुंडीअ खे पोइ हेठि लाहे धोइणो पवंदो, छो त हिते त ज़ाहिर मां धोई नथी सघां, ऐं जेकॾहिं पननि खे उघंदमि त केतिरा पन उघंदमि, अनलिमिटेड आहिनि माशाअल्लाह। सो हलूं था अंदरि। 11:15 थिया आहिनि ऐं मां कंटिन्यू हिते बिज़ी आहियां। कल्ह जेको मां हे यूनिवर्सल कपिड़ो कटियो हो, उन ते मां सनफ्लावर्स थी पेंट कयां। अञा हिन में हिकिड़ो पन लॻंदो, याने मां जेके 4 पीसिस आहिनि त उन्हनि जे मथां मां गुल सेम ठाहींदमि, पन डिफरेंट ठाहींदमि, त जीअं थोरो थोरो सभिनी में फ़र्क़ु बि नज़र अचे ऐं सभु हिकु जहिड़ा बि हुजनि। सो हिते मुंहिंजो सॼो वर्कशॉप जेको आहे खुलियल आहे। खीरु आयो आहे हाणे, सुराणो रखियो आहे चुल्हे ते कढ़ण जे लाइ, ऐं कुझु मां हल्को फुल्को खाई वठां, खीरु काढ़े पोइ असां वेंदासीं ॿाहिरि कुझु सौदो वठणु। मां हिन में एक्रिलिक पेंट्स यूज़ कया आहिनि, मां फैब्रिक ते कॾहिं बि एक्रिलिक पेंट यूज़ न कयो आहे, मुंहिंजो फस्ट टाइम आहे। रफ़ मां ईअं एक्सपीरियंस करे चुकी आहियां कुझु शयुनि ते, थोरो थोरो कुंडूं मां उन्हनि जूं पेंट करे वरी धोई ॾिठियूं त वाह वाह ज़बरदस्त, या मुंहिंजे कपिड़नि ते कॾहिं लॻी वियो त उहो कॾहिं बि न लथो, जंहिं मां मूंखे पक आहे त इहो परमानेंट हलंदो। सो कोशिशि जारी आहे, फस्ट टाइम आहे, सो ॾिसां थी त कीअं थो थिए। ऐं हिकिड़ी थीम आहे मुंहिंजी जेका अचानक मुंहिंजे दिमाग़ में आई आहे, ऐं मां ॾाढो टाइम टेकिंग प्रोजेक्ट जेको आहे स्टार्ट कयो आहे। सो फ़िलहालु मां कुझु खाई पी वठां, उन खां पोइ असां वेंदासीं ॿाहिरि। मां अची वई आहियां किचन में, ख़ुशबू त अचनि पयूं एॾी देरि खां। अलाह, सुराणे कटलेट्स ठाहिया आहिनि, नालो बि हिननि जो छा, चिली कटलेट्स। बाबा हिन में कटियल ॻाढ़ा मिर्च, कटियल सावा मिर्च यानी फ्रेश, उन खां पोइ इन जे अंडे में चिली फ्लेक्स, अलाह रहम कंदो, चिली सॉस बि आहे। बसि बाबा अलाए केरु खाईंदो, बल्कि पाण ई खाईंदी। ॿियो मां छा चवां, खीरु हिते कढे थो,
ऐं हीअ हिते बिज़ी आहे। हे जीअं ई कमु ख़तमु थींदो तीअं असां ॿाहिरि वेंदासीं। ग्रॉसरी वठिणी आहे, कुझु मुंहिंजियूं दवाऊं बि कुझु ख़तमु थियूं आहिनि त उहे बि वठणियूं आहिनि ऐं कुझु ज़रूरी कमनि सां इनशाला वञूं था ॿाहिरि ऐं मोटी अचे पोइ तव्हां सां मिलंदासीं। असां अची विया आहियूं वापसि ख़ैर सां माशाअल्लाह। सो नाश्तो प्रॉपर न कयो हुअमि एज़ ऑलवेज़, त मां पंहिंजे लाइ हिकिड़ो पोड़ो सैंडविच वरितो आहे सुहाण जे लाइ मां हिकिड़ो जवान सैंडविच वरितो आहे रंगीन, ऐं हे चिकन स्टिक, छो की मूंखे मतिलबु घणो मसाले वारो कुझु पसंदि न आहे, इन करे बसि हाणे इहो ई था कयूं। 12:30 थिया आहिनि। सुराण मां मानी कोन थी पचायां ऐं सुराण जेको आहे रेडी आहे बिरयानी ठाहिण जे लाइ। कुकिंग डे अथसि अॼु, मोकल डे माना सुराण जो कुकिंग डे, त सुराण ठाहींदी बिरयानी ऐं उनजे लाइ हिन इहे शयूं कढी रखियूं आहिनि। मां फ़िलहालु सैंडविच थी खावां, पोइ जी ख़बर न आहे त मां छा खाईंदमि। ऐं हे ढेर सारा कटलेट्स जेके यकीननि मुंहिंजे नसीब जा न आहिनि, छो त मुंहिंजी बर्दाश्त न आहे त मां इहे खाई सघां। ऐं इलाही सारियूं शयूं वरितियूंसीं, उन में कुझु ईद जे सिलसिले जूं, को स्वीट डिश ठाहिण लाइ, को कस्टर्ड, जेली, छुहारा, शीर खुरमे जे लाइ, ज़ाफ़रान ऐं पिस्ता बादाम, किशमिश वग़ैरह वग़ैरह, अलाए छा छा, बहरहाल जेको बि खपे पियो उहो सभु वठी आया आहियूं। पर ईद जी स्पेशल ख़रीदारी करण जे लाइ हिकिड़ो चकर असांखे ॿाहिरां जो ॿियो हणिणो पवंदो। सो खाई पी मां अची वई आहियां वापसि पंहिंजे कम ते। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन ते पेंट एॾो थो लॻे जंहिंजी हद न आहे, काग़ज़ जे बनस्बत। सो मूंखे लॻे थो त हिन मां हिकिड़ो या ॿियो थी वेंदो, पर बहरहाल मां हे हाणे ऑडर करे चुकी आहियां ग्रीन ऐं येलो स्पेशली पंहिंजे हिन प्रोजेक्ट लाइ। ब्लू थोरो बचो, मूं चयो भला इहो बि, ऐं वाइट हे बि थोरो ई बचो आहे, ऐं सुराण खे बि पियो खपे, इन करे हाणे हिन ते मां चोथों पन बि हिन जो ट्रेस कंदमि। ट्रेस छा कंदमि, सिर्फ़ु हिकिड़ी सिंपल लाइन ठाहींदमि, बाक़ी त हुन में फिलिंग करणी आहे। सो कमु कंटिन्यू थी कयां पंहिंजो, अल्हम्दुलिल्लाह 2 थिया आहिनि ऐं हाणे मां कंदमि वेझण जी तयारी त जीअं नमाज़ पढ़ी सघिजे। ऐं हे हिते सुकण लाइ विधो आहे, ऐं हिननि जे विच में अञा रॻूं ठहंदियूं, पर जीअं त हे आला आहिनि, सुकी वञनि प्रॉपरली त पोइ मां हिननि खे वधीक जेको आहे पेंट कंदमि, एक्स्ट्रा वर्क जेको बि आहे। हे ॿियो हिते पियो आहे, इहो बि हिन जो गुल रेडी आहे, ठीकु आहे, ऐं हिन जा पन मां ट्रेस करे छॾिया आहिनि। सो इहो बि हिते पियो सुकंदो ऐं मां विझणु वेंदमि, हाणे नमाज़ पढ़ंदमि, जीअं इहो मुंहिंजो फ़र्ज़ु पूरो हुजे। ऐं तेसि ताईं इहे पिया सुकंदा त मूंखे हिननि में एक्स्ट्रा कमु करण में आसानी थींदी। माशाअल्लाह टे पहिरीं जी नमाज़ खां पोइ मां हिन जा इहे पन ऐं ॾांडी इहे पेंट कया आहिनि ऐं हिन खे हिते रखियो आहे सुकण जे लाइ, ऐं मां थोरी देरि रेस्ट थी कयां। अॼु में इहे 2 मुंहिंजा थी विया आहिनि कंप्लीट, ऐं इनशाअल्लाह 2 सुभाणे ठाहींदमि, ऐं फिनिशिंग टचिस अञा बाक़ी आहिनि जेके कुझु मूंखे हिननि में हणणा आहिनि। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुहाण माशाअल्लाह हेॾी सारी बिरयानी पचाई, इहा लाइ पुलाव आहे, बिरयानी आहे, जेको बि आहे उहो पियो आहे। इहो ज़हरा जे लाइ बि रखंदासीं ऐं असां पंहिंजी फेवरेट फैमिलीअ खे बि मोकिलियो, ऐं राति जो बि सुहाण इहो ई खाईंदी ऐं मां त कोन खाईंदी, छो जीअं त हिन में ॾाढा मसाला हूंदा आहिनि। ऐं असांजी फेवरेट फैमिली जे तरफ़ां इहे आयो आहे निहारी। सो ॾिसां थी त अगरि या त मां मानी पचाए निहारी सां खाईंदमि, न त मां खीर मानी खाईंदमि, जेको मुंहिंजो फेवरेट खाधो आहे। ऐं तव्हां खां मां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। अॼु जो व्लॉग नंढो आहे, पर मां कमु इलाही कयो आहे, पेंटिंग इलाही टाइम टेकिंग कमु आहे। सो तव्हां खां मोकिलायां थी, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इनशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाहे।